This program is sponsored by Supreme Universal Beyond Spaces Vivekanand Education Society Sadhguru Travels Dubai Think Travel Think Us सिर्फ सिंधी ॻाल्हाइण वारनि जे लाइ ही आहे ही सुनहरो मौक़ो। सतगुरु ट्रेवल्स दुबई सां मिली लॻाए था सघो पंहिंजे हुनर जो चौको। Vasudev Khyalani CNV Consultants CNV Engineering Private Limited We live in service. This program is co-sponsored by Jet King Training Right तो करियर ब्राइट, सुमन रमेश तुलसियानी चैरिटेबल ट्रस्ट, पी कंधारी प्रॉपर्टीज LLP, ए गिल्ड ऑफ प्रोफेशनल रियल्टर्स। सिंधु दर्शन, सिंधु दर्शन, गाने बजायो, बोली बजायो। वक्त ऐं हालात जी ना हुई मंजूरी, पर साईं झूलण जी भक्ति भी त हुई ज़रूरी। मञूं था कि लॉकडाउन जे करे हज़ारनि जो ना हो जुलूस, पर साईं नगरी शिरडी जे पासे में वसियल श्री रामपुर में श्री झूलेलाल मंदिर में चेटी चंड जे प्रोग्राम में को भी भक्त ना थियो मायूस। श्री झूलेलाल विकास मंडल ट्रस्ट जे कुछ सेवादारियुनि मंदिर में पूजा आरती पल्लव जी रस्मुनि खे निभाए तलाव में बहिराणा साहिब जो विसर्जन पण कयो। पर साईं उडेरे लाल जो ॾिण चेटी चंड हुजे ऐं नचण टिपण मौज मस्ती ना हुजे ही त थी नथो सघे। हिनी वीचार सां सिमरन फेरवानी ऑनलाइन प्रोग्राम रखियो, जिते हर सिंधी जे घर में सजल बहिराणे साहिब जो दर्शन, पूजा आरती पल्लव नाम सिमरन ऐं ॿारनि पारां आरती ऐं पल्लव जो कॉम्पिटिशन ऐं संत जो वेश धरे भजन प्रवचन मुख्य विशेषता हुई। मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, मुंहिंजी ॿेड़ी अथई विच सीर ते, पल्लव पायां थी मां जिंद पीर ते, पासियूं पासियां थी मां जिंद पीर ते। शहर जी घणनि माताउनि भेनरुनि इन प्रोग्राम में पार्टिसिपेट पिण कयो। जज भारती शर्मा ऐं सिल्की भटीजा जिन जी उपस्थिति में अनिमेश फेरवानी, वंशिका भागवानी, ट्विंकल वाधवानी, अनन्या तलरेजा, यशमीत लच्छानी, रिया गिडवानी, दिशा तारानी विजेता रूपी सम्मान पातो। पर घणो घणो शुक्रिया प्रोग्राम ऑर्गेनाइजर सिमरन बी फेरवानी जिन्हनि स्पॉन्सर्स कंचन ऐं संध्या भटीजा जी, मधु लुल्ला जिन जो सुनहरो साथ पातो ऐं इन प्रोग्राम के शानदार तरीके सां संपन्न कयो। ऐं महिरबानी असांजे मीडिया एसोसिएट मनोज भागवानी जिन जी कोशिशनि सां सिंधु दर्शन बैनर तले ही प्रोग्राम तव्हां वटि पहुची पायो। हेलो दोस्तों, हाणे टाइम आहे सैम जो, यानी कि सिंधी एसोसिएशन ऑफ मलेशिया जो, जिते दादा राजकुमार सुखानी जी, दादा गोपी जी ऐं हरि कुमार सुखानी जी, लाल असवानी जी, कोमल सावलानी जी, लक्ष्मण चांदूमल जी, गणेश पोपलानी जी, रामचंद जेठवानी जी, शीला वाधवानी जी, चंपा सदा रंगानी जी शिरकत करे चेटी चंड के मौज मस्ती सां मनायो। ज्योतियुनि वारा लाल उडेरा केई कने था तो दर फेरा, तुंहिंजी महर अमीर फ़कीर ते, तुंहिंजी महर अमीर फ़कीर ते, पल्लव पाया थी मां जिंद पीर ते, पासियूं पासियां थी मां जिंद पीर ते। मलेशिया सां इन ख़बर खे असां वटि मोकिलियो असांजे सिंधीअ जे शहदाई दत्तुक शाह लालचंद रानाई जी।
तव्हां ॾिसी रहिया आहियो कि चेटी चंड जी ख़ुशियुनि में ऑस्ट्रेलिया बि सरोबार आहे, जिते राजन चावला जी जेके प्रेसिडेंट आहिनि सिंधी एसोसिएशन ऑफ विक्टोरिया मेलबोर्न जा, तिन जी कमेटी ऐं टीम जा सभई मेंबरान चेटी चंड ऐं नए साल जे स्वागत में नची टिपी मस्ती मनाए रहिया आहिनि। लाल मेरी हो लाल मेरी पत रखियो भला झूले लाल सिंधड़ी दा सेवण दा सखी शाबाश कलंदर दमादम मस्त कलंदर अली दम दम दे अंदर दमादम मस्त कलंदर अली दा पहला नंबर लाल मेरी हिन रंगीन शाम में झूलेलाल साईं जा गीत गाया विया ऐं मोती वीज़ा पारां मोकिलियल हिन न्यूज़ के असां सिंधु दर्शन पारां ॾेखारे रहिया आहियूं। तिन जे लाइ मोती वीज़ा जिन जो घणो ई शुक्रिया। आहे साईं झूलेलाल तॾहिं त आहे मस्त स्पेन मालामाल। बार्सिलोना स्पेन में वसियल आशा मोरवानी ऐं गोविंद मोरवानी जिन जे घर में चेटी चंड जी शोखी हिते बि लाजवाब आहे। चार चराग तेरे बरण हमेशा पंजवा में बारण आईया भला झूलेलाल सिंधड़ी दा सेवण दा सखी शाबाश कलंदर। सिंधी समाज जे घणई मान वारनि संजय जगासिया, ज्योति अमरनानी, शांति चैनानी, रश्मि हाथीरामानी, पूजा चौकानी, गायत्री मीरवानी ऐं पुरुषोत्तम मोरवानी जी पल्लव आरती पूजा प्रसादी ऐं बहिराणो कढे मनायो चेटी चंड जो ही पावन ॾिण। सिंधु दर्शन जी सिंधियत जी शहदाई आशा ऐं गोविंद मोरवानी जिन जो घणो ई आभार इन ख़बर के सिंधु दर्शन ताणी मोकिलण जे लाइ।